ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 18/7/2025। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठी मीठी ॿार पंहिंजे मथां आपे ई रहम करो। बाप जो श्रीमत न ते हलंदा रहो। बाबा जी श्रीमत ॿार टाइम वेस्ट न करो, सुल्टो कार्य करो। प्रश्न, जो तक़दीरवान ॿार आहिनि हिन जी मुख्य धारणा कहिड़ी आहे? उत्तर, तक़दीरवान ॿार सवेरे सवेरे उथी करे बाप खे ॾाढो प्यार सां यादि कंदा, बाबा सां मिठी मिठी ॻाल्हियूं कंदा। कॾहिं बि बाप खे ॾाढो प्यार सां यादि कंदा, बाबा सां मिठी मिठी ॻाल्हियूं कंदा। कॾहिं बि पंहिंजे मथां बेरहमी न कंदा। वो पास विद ऑनर्स थियण जो पुरुषार्थ करे स्वयं खे राजाई जे लाइक़ु ठाहींदा। ओम शांति। ॿार बाप जे साम्हूं वेठा आहिनि त ॼाणंदा आहिनि कि असांजो बेहद जो बाप आहे ऐं असांखे बेहद जो सुख ॾियण लाइ बाबा श्रीमत ॾियनि था। उन्हनि जे लाइ ई ॻायल आहे रहमदिल लिबरेटर। ॾाढी महिमा कंदा आहिनि। बाबा चवंदा आहिनि सिर्फ़ु महिमा जी त ॻाल्हि न आहे। बाबा जो त फ़र्ज़ु आहे ॿारनि खे मत ॾियण जो। बेहद जो बाप बि मत ॾींदा आहिनि। ऊच ते ऊच बाबा आहे त ज़रूरु उन्हनि जी मत बि ऊच ते ऊच हूंदी न। मत वठण वारी आहे आत्मा। सुठो व बुरो कमु आत्मा ई कंदी आहे। हिन समय दुनिया खे मिलंदी आहे रावण जी मत, तव्हां ॿारनि खे मिलंदी आहे परमात्मा राम जी मत। रावण जी मत सां बेरहमी थी उल्टो कमु कंदा आहियूं। बाप मत ॾींदा आहिनि सुठो कार्य करो। सभिनि खां सुठो कार्य आहे पंहिंजे ते रहम करो, है न। ॾिसो, शिव बाबा बि इन ड्रामा जे बंधन में बंधियल आहे। मतिलबु इहे हिकु ड्रामो, हिकु खेल थी वियो, है न। त तव्हां ॼाणंदा आहियो हिन में शिव बाबा जो कोई कसूर न आहे कि माण्हू चवनि न शिव बाबा इहे ड्रामो रचियईं छो। हाणे सम्झो असां खेल में कुझु करूं पिया ऐं कुझु अहिड़ी ॻाल्हि थी वई त उहो ई खेल थी वियो न। हिन में कंहिंजी ग़लती न हुई, लेकिन थी वियो त ईअं ई थी वियो। हाणे जॾहिं थी वियो त हुनखे असां ठीकु कीअं करूं? त हिन जे लाइ इहे सभु द्वापर युग आयो, हीअं थियो त पोइ सभु हीअं थियो कि हा चलो हिकु आत्मा मथे रहंदी, उहा असांखे मदद कंदी, है न। कई माण्हू शिव बाबा खे बि मत न मञंदा आहिनि न। चवंदा आहिनि अरे छा आहे, अहिड़ो ड्रामो रचियईं छो। त अहिड़ी संशय बुद्धि में न अचिणो आहे। बसि असांखे सोचिणो आहे भई असां किथे खेॾी फसी वियासीं त हिकु आत्मा मथे रहिजी वई ताकी असांखे बचाए सघे। सभिनि खां सुठो कार्य आहे पंहिंजे ते रहम करो। तव्हां ॼाणंदा आहियो असां आत्मा सतो प्रधान हुयासीं, ॾाढा सुखी हुयासीं। पोइ रावण जी मत मिलण सां तव्हां तमो प्रधान ठही विया। हाणे वरी बाप मत ॾींदा आहिनि कि हिकु त बाप जी यादि में रहो, हाणे पंहिंजे ते रहम करो, इहा मत ॾींदा आहिनि। बाप रहम न कंदा आहिनि, बाप त श्रीमत ॾींदा आहिनि, हीअं करो। पंहिंजे मथां आपे ई रहम करो। पंहिंजे खे आत्मा समझ, पंहिंजे पतित पावन बाप खे यादि करो त पावन ठही वेंदा। बाप राय ॾींदा आहिनि तव्हां पावन कीअं ठहींदव। बाबा ई पतित खे पावन ठाहिण वारो आहे न। उहो श्रीमत ॾींदा आहिनि। अगरि उन्हनि जी मत ते न हलंदव त पंहिंजे मथां बेरहम थींदव। बाबा श्रीमत ॾींदा आहिनि कि ॿार टाइम वेस्ट न करो। इहो पाठ पको करे वठो कि असां आत्मा आहियूं। शरीर निर्वाह अर्थ धंधो आदि भल करो, पोइ बि टाइम कढी युक्ति रचो। कमु कंदे हुए आत्मा जी बुद्धि बाप तरफ़ हुजणी खपे।
कमु कंदे वे आत्मा जी बुद्धि बाप तरफ़ हुजणी खपे। जीअं आशिक माशूक बि कमु त कंदा ई आहिनि, ॿई हिक ॿिए जे मथां आशिक हूंदा आहिनि। हिते ईअं न आहे। तव्हां भक्ति मार्ग में बि यादि कंदा हुयो न। कई चईंदा आहिनि कीअं यादि करूं, आत्मा जो परमात्मा जो रूप छा आहे जो यादि करूं। श्री भक्ति मार्ग में ॻायल आहे परमात्मा नाम रूप सां न्यारो आहे, परंतु हीअं न आहे। चईंदा बि आहिनि न, ब्रुकुटी जे विच में चमकंदो आहे जब सितारो, आत्मा स्टार मिसल आहे। पोइ छो चईंदा आहिनि कि आत्मा छा आहे उनखे ॾिसी न सघंदा आहिनि। उहो त आहे ई ॼाणण जी चीज़। आत्मा खे ॼाणबो आहे, परमात्मा खे बि ॼाणबो आहे। उहा अति सूक्ष्म चीज़ आहे, फायर फ्लाई सां बि महीन आहे न। शरीर सां कीअं निकिरी वेंदी आहे पतो ई न पवंदो आहे। आत्मा आहे साक्षात्कार थींदो, आत्मा जो दीदार थियो सो छा। उहो त स्टार मिसल सूक्ष्म आहे। पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो। जीअं आत्मा आहे उहो परमात्मा बि सोल आहे, परंतु परमात्मा खे चइबो आहे सुप्रीम सोल। उहो जनम मरण में न ईंदी आहे। आत्मा खे सुप्रीम तॾहिं चईंदासीं जॾहिं जनम मरण रहे था। बाक़ी मुक्ति धाम में त सभिनि खे पवित्र थी करे ई वञिणो आहे न। आत्मा खे सुप्रीम तॾहिं चईंदासीं जॾहिं उहा जनम मरण रहे था, जे शिव बाबा आहे। जॾहिं जनम मरण जे चक्कर में न ईंदासीं तॾहिं असांजी पावर क़ाइमु रहंदी। बाक़ी मुक्ति धाम में त सभिनि खे पवित्र थी करे वञिणो आहे। हुन में नंबरवार हूंदा आहिनि। जीअं जंहिंजो हीरो हीरोइन जो पार्ट हूंदो आहे न, आत्मायूं नंबरवार आहिनि। नाटक में बि कोई ॾाढी पघार वारो, कोई कम पघार वारो हूंदो आहे। लक्ष्मी नारायण जी आत्मा खे मनुष्य आत्माउनि में सुप्रीम चईंदासीं। भले पवित्र त सभी ठहींदा आहिनि, पोइ बि नंबरवार पार्ट आहे। कोई महाराजा महारानी, कोई दासासी, कोई प्रजा। तव्हां एक्टर्स आहियो न, बाबा चवनि था तव्हां एक्टर्स आहियो, ॼाणंदा आहियो एतिरा सभु देवता आहियूं नंबरवार आहिनि। अॼु सुठो पुरुषार्थ कंदव, ऊच आत्मा ठहींदव, ऊच पद पाईंदव, है न। सुठो पुरुषार्थ कंदव, ऊच आत्मा ठहींदव, ऊच पद पाईंदव। तव्हांखे स्मृति आई असां 84 जन्म कीअं वरितासीं। ॼाणंदा आहियो एतिरा सभु देवता आहियूं नंबरवार आहिनि। सुठो पुरुषार्थ कंदव, ऊच आत्मा ठहींदव, ऊच पद पाईंदव। तव्हांखे स्मृति आई असां 84 जन्म कीअं वरितासीं। हाणे बाबा वटि वञिणो आहे असांखे। ॿारनि खे ख़ुशी बि आहे त फ़ख़ुर बि आहे। सभु चईंदा आहिनि असां नर सां नारायण, विश्व जा मालिक ठहींदासीं, नारी सां लक्ष्मी ठहींदासीं। पोइ त अहिड़ो पुरुषार्थ करिणो पए न। पुरुषार्थ अनुसार नंबरवार पद पाईंदा आहिनि। सभिनि खे नंबरवार पार्ट मिलियल आहे न। इहो ड्रामो ठहियलु आहे। हाणे बाबा तव्हांखे श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि, कीअं बि करे बाप खे यादि करो। हाणे असांखे बाबा श्रेष्ठ मत ॾींदा आहिनि, कीअं बि करे बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा। कीअं बि करे बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा। त तव्हां तमो प्रधान सां सतो प्रधान ठही वेंदव। पापनि जो बोझ त सिर ते आहे न, उन्हनि खे कीअं बि करे हिते खलास करिणो आहे, तॾहिं आत्मा पवित्र ठहींदी। तमो प्रधान बि तव्हां आत्मा ठहिया आहियो, सतो प्रधान बि तव्हां आत्मा खे ठहिणो आहे। हिन समय जास्ती इंसॉल्वेंट भारत आहे। इहे खेल बि भारत ते आहे न। बाक़ी उहो त सिर्फ़ु धर्म स्थापन करण ईंदा आहिनि। पुनर्जन्म वठंदे वठंदे पिछाड़ी में सभु तमो प्रधान ठही वेंदा आहिनि। स्वर्ग जा मालिक तव्हां ठहींदा आहियो। ॼाणंदा आहियो भारत ॾाढो ऊच देश हुयो।
काथे सोने हीरे जा महल ठहींदा हुया असांजे भारत में, काथे त ॾिसो छा ठही वेंदो। पुनर्जन्म वठंदे वठंदे पिछाड़ी में सभु तमो प्रधान ठहींदा आहिनि। स्वर्ग जा मालिक तव्हां ठहींदा आहियो। ॼाणंदा आहियो भारत ॾाढो ऊच देश हुयो, हाणे केतिरो ग़रीब थी वियो न भारत। ग़रीब खे ई सभु मदद कंदा आहिनि, हर ॻाल्हि में भीख मांगदा रहंदा आहिनि। अॻियां त ॾाढो अनाज हितां खां ई वेंदो हुयो, हाणे ग़रीब ठहियो आहे त पोइ रिटर्न सर्विस थिए थी हिनजी, जो वठी विया उहो उधार मिले थो। श्री कृष्ण ऐं क्रिश्चन जी राशि हिकु ई आहे। क्रिश्चन ई भारत खे हप कयो हुयो, हाणे पोइ ड्रामा अनुसार उहो वापसि आपस में लड़ंदा आहिनि त माखन तव्हां ॿारनि खे मिली वेंदो। ये न श्री कृष्ण जे मुख में माखन हुयो, उहो त शास्त्रनि में लिखियलु आहे। सॼी दुनिया श्री कृष्ण जे हथ में ईंदी आहे, है न। ये न कि श्री कृष्ण जे हथ में माखन हुयो, मुख में मक्खन हुयो, न, ये त शास्त्रनि में लिखियलु आहे। ईअं आहे, सॼी दुनिया श्री कृष्ण जे हथ में आहे। सॼी दुनिया श्री कृष्ण जे हथ में आहे। सॼी विश्व जा तव्हां मालिक ठहींदा आहियो। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां विश्व जा मालिक ठहींदा आहियूं, त तव्हांखे केतिरी ख़ुशी हुजणी खपे न, है न। तव्हांजे क़दम क़दम में पदम आहिनि। सिर्फ़ु हिकु लक्ष्मी नारायण जो राज्य न हुयो, डिनाइस्टी हुई, यथा राजा रानी तथा प्रजा, सभिनि जी पांव में पदम हूंदा आहिनि। हुते त अनगिनत पैसा हूंदा आहिनि, हुते त अनगिनत पैसा हूंदा आहिनि। पैसनि जे लाइ कोई पाप आदि न कंदा आहिनि, अथाह धन हूंदो आहे। अल्लाह अवलदीन जो खेल ॾेखारींदा आहिनि न। अल्लाह जो अवलदीन अर्थात जो देवी देवता धर्म स्थापना कंदा आहिनि, सेकेंड में जीवन मुक्ति ॾेई छॾींदा आहिनि। अल्लाह जो अवलदीन अर्थात जो देवी देवता धर्म जी स्थापना कंदा आहिनि, सेकेंड में जीवन मुक्ति ॾेई छॾींदा आहिनि। सेकेंड में साक्षात्कार थी वेंदो आहे, कानून जो खज़ानो ॾेखारींदा आहिनि। मीरा श्री कृष्ण सां साक्षात्कार में डांस कंदी हुई, उहो थी वियो भक्ति मार्ग। हिते भक्ति मार्ग जी ॻाल्हि न आहे, तव्हां त वैकुंठ में प्रैक्टिकल में वञी करे राज्य भाग्य कंदव। भक्ति मार्ग में सिर्फ़ु साक्षात्कार थींदो आहे। हिन समय तव्हां ॿारनि खे एम ऑब्जेक्ट जो साक्षात्कार थींदो आहे न। ॼाणंदा आहियो असां हीअं ठाहींदासीं, ॿारनि खे भुलिजी वेंदा आहिनि, इन करे ॿारनि खे भुलिजी वेंदो आहे कि असां छा ठहण वारा आहियूं। हिन करे बैच बि ॾिबा आहिनि। हाणे असां बेहद जे बाप जा ॿार ठहिया आहियूं, केतिरी ख़ुशी हुजणी खपे। इहो त घड़ी घड़ी पको करे ॾियणो आहे, परंतु माया ऑपोज़िशन में आहे त उहा ख़ुशी उड़ी वेंदी आहे। बाबा खे यादि कंदा रहंदा त नशो रहंदो। बाबा असांखे विश्व जो मालिक ठाहींदा आहिनि, पोइ माया बुलाए ॾींदी आहे त पोइ कुझु न कुझु विक्रम थी वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे स्मृति आई, असां 84 जन्म वरितासीं, पोइ 84 जन्म न वठंदा आहियूं, ॿियो कोई 84 जन्म न वठंदो आहे। इहे बि सम्झणो आहे, जेतिरो असां यादि कंदासीं ओतिरो असांखे ऊच पद मिलंदो। पोइ आसमान बि ठाहिणो आहे, प्रजा ठाहिणी आहे। चैरिटी बिगिन्स एट होम। तीर्थनि ते बि पहिरियों ख़ुदि वेंदा आहिनि, पोइ मित्र संबंधी आदि खे बि इकठो वठी वेंदा आहिनि। तव्हां बि प्यार सां सभिनि खे सम्झायो। सभु न सम्झंदा, हिकु ई घर में बाबा सम्झंदा त ॿार न सम्झंदो। माउ बाप केतिरो बि ॿारनि खे चईंदा पुराणी दुनिया सां दिलि न लॻायो, पोइ बि मञंदा ई न। पोइ बि मञंदा ई न। माउ बाप केतिरो बि ॿारनि खे चईंदा पुराणी दुनिया सां दिलि न लॻायो, पोइ बि मञंदा ई न।
तंग करे ॾींदा आहिनि। जो हितां जो सैम्पलिंग हूंदो उहो पोइ चईंदा पुराणी दुनिया सां दिलि न लॻाईंदा। जो हितां जो सैम्पलिंग हूंदो उहो पोइ अची करे सम्झंदा। जो बाबा जी हर ॻाल्हि असांजे फ़ाइदे जे लाइ, इन करे कॾहिं बि संशय न अचिणो खपे ईअं छो। हा, असां ईअं चई सघंदा आहियूं चलो बाबा हीअं न त हीअं थी वञे हीअं, परंतु इन में थियणो त कुझु आहे न। चलो त बि दिमाग़ में अचे थो, पर उनखे ज़्यादा विस्तार में थियणो त आहे न, बनी बनाई आहे। हिन धर्म जी स्थापना ॾिसो कीअं थींदी आहे, ॿिया धर्मनि जी सैम्पलिंग न लॻंदी आहे, उहो त मथां खां ईंदा आहिनि, उन्हनि जे फॉलोअर्स बि ईंदा रहंदा आहिनि, इहे त स्थापना कंदा आहिनि न, ॿियो सभिनि खे पावन ठाहे करे वठी वेंदा आहिनि। उहो त ईंदा आहिनि, इहे त पावन ठाहे करे वठी वेंदा आहिनि, इन करे उन्हनि खे सतगुरु लिबरेटर बि चइबो आहे, गाइड बि चइबो आहे। सचो गुरु त हिकु ई आहे न, मनुष्य कॾहिं कंहिंजी सदगति न करे सघंदा आहिनि, सदगति दाता आहे ई हिकु, उन्हनि खे ई सतगुरु चइबो। भारत खे सचखंड बि उहे ई ठाहींदा आहिनि। रावण कूड़ खंड ठाहे छॾियो आहे, बाबा जे लाइ बि कूड़, देवताउनि जे लाइ बि कूड़ चई ॾींदा आहिनि, तॾहिं बाबा चईंदा आहिनि हियर नो इविल, सी नो इविल, इनखे चइबो आहे वैशाल्य। सत्य का शिवालय, मनुष्य सम्झदा थोरी आहिनि, उहो त पंहिंजी मथे ई हलंदा रहंदा आहिनि। केतिरो लड़णु झगड़णु हलंदो ई रहंदो आहे। ॿार माउ खे, पति खे, स्त्री खे मारण में देरी न कंदा आहिनि, हिक ॿिए खे काटदा रहंदा आहिनि। हाणे समय हले थो न, मतिलबु माण्हुनि जी बुद्धि ॾिसो केॾी, बुद्धि में केॾो रावण जी मत थी वई आहे कि हाणे पहिरियों त माण्हू जानवरनि खे कटे करे खाईंदा आहिनि, अॼुकल्ह त पंहिंजे परिवार वारनि खे कटे था छॾनि। ॿार ॾिसंदा आहिनि बाबा वटि ॾाढो धन आहे, ॾींदो न आहे त मारण में बि देरी न कंदा आहिनि। कहिड़ी गंदी दुनिया आहे न। हाणे तव्हां छा ठहो था, तव्हांजी एम ऑब्जेक्ट बीठी आहे, तव्हां त सिर्फ़ु चईंदा हुयो हे पदत पावन अची करे असांखे पावन ठाहियो, ईअं थोरी चईंदा हुया विश्व जा मालिक ठाहियो। गॉड फादर त हेवन स्थापना कंदो आहे, त असां हेवन में छो न आहियूं। पोइ रावण तव्हांखे नरकवासी ठाहींदा आहिनि। कल्प जी आयु लाखों वर्ष चई छॾी करे चई ॾियण सां भूल थी वई आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां हेवन जा मालिक हुयो, पोइ हाणे चकर लॻाए हेल जा मालिक हुया, असां हेल जा बि मालिक ठहियूं। हाणे पोइ बाबा तव्हांखे हेवन जो मालिक ठाहींदा आहिनि, चईंदा आहिनि मिठी मिठी आत्मायूं, ॿार बाप खे यादि करो त तव्हां सतो प्रधान ठही वेंदा। तमो प्रधान ठहिण में अधु कल्प लॻियो, बल्कि सॼो ई कल्प चई छॾंदासीं। छो जी कलायूं त कमु थींदी रहंदियूं आहिनि, हिन समय कोई कला ई न आहे। चईंदा आहिनि मां निर्गुण आर्य में कोई गुण न आहे। इन जो अर्थ केतिरो क्लियर आहे न, इन जो अर्थ केॾो क्लियर आहे। मुझ निर्गुण आर्य में कोई गुण न आहे, इन जो अर्थ केॾो क्लियर आहे। हिते पोइ निर्गुण बालक जी संस्था बि आहे, बालकनि में कोई गुण न आहे। आत्माउनि में, आत्मा बालक आहे न त बालक खे महात्मा खां बि ऊच चइबो आहे। वैसे हिते बाबा नंढे ॿारनि जे लाइ चवनि था कि दुनिया की बालक खे महात्मा खां बि ऊच चइबो आहे, उन्हनि खे विकारनि जो पतो ई न हूंदो आहे न। महात्मा खे त विकारनि जो पतो हूंदो आहे, त अक्षर बि केतिरा रॉन्ग चईंदा, त अक्षर बि केतिरा रॉन्ग चईंदा, त अक्षर बि केतिरा रॉन्ग चईंदा। माया बिल्कुलु अनराइटियस ठाहे ॾींदी आहे।
बाबा चवनि था गीता पढ़ंदा बि आहिनि, चईंदा बि आहिनि भॻवान वाचे काम आहे, शत्रु आहे, इहा आदि मध्य अंत दुख ॾियण वारो आहे। पोइ बि पवित्र ठहिण में केतिरो विघ्न विझंदा आहिनि, पोइ बि पवित्र ठहिण में केॾो विघ्न विझंदा आहिनि। ॿार शादी न कंदा त केतिरो बिगड़ंदा आहिनि। बाप चईंदा आहिनि तव्हां ॿारनि खे श्रीमत ते हलणो आहे, तव्हां फूल ठहिण जो फूल ठहिण जो न हूंदो, केतिरो बि सजायो सम्झायो कॾहिं मञंदा न। किथे ॿार चईंदा आहिनि असां शादी न कंदासीं त माउ बाप एतिरो अत्याचार कंदा आहिनि। जो फूल ठहिण जो न हूंदो उनखे केतिरो बि सम्झायो उहो मञंदो ई न। बाप चईंदा आहिनि जॾहिं ज्ञान यज्ञ रचंदो आहे त अनेक प्रकार जे विघ्न पईंदा आहिनि, 3 पैर पृथ्वी जे बि न ॾींदा आहिनि। तव्हां सिर्फ़ु बाप जी मत ते यादि करे पवित्र ठहींदा आहियो, ॿियो कोई तकलीफ़ न आहे। असां सिर्फ़ु बाप जी मत ते यादि करे पवित्र ठहींदा आहियूं, है न, ॿियो कोई तकलीफ़ न आहे। सिर्फ़ु पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करणु। जीअं तव्हां आत्मा हिन शरीर में अवतरित आहियो वैसे बाप बि अवतरित आहे। असां बि हाणे हिन शरीर में अवतरित थी विया आहियूं, असां त मरी विया आहियूं, हाणे असां अवतरित थी करे हिते पाठ था वॼायूं। पोइ कच्छमच अवतार कीअं थी सघंदो आहे? केतिरी गाली ॾींदा आहिनि, चईंदा आहिनि ककड़ में कण में भॻवानु आहे। बाबा चईंदा आहिनि मुंहिंजी ऐं देवताउनि जी ग्लानी कंदा आहिनि, मूंखे अचिणो पवंदो आहे। अची करे मां तव्हां आत्माउनि खे वरसो ॾींदो आहे, मां वरसो ॾींदो आहियां, रावण तव्हांखे श्राप ॾींदो आहे। इहो खेल आहे न। जो श्रीमत ते न हलंदा आहिनि त सम्झिबो आहे हिननि जी तक़दीर एतिरी ऊची न आहे। तक़दीर वारा सवेरे सवेरे उथी करे यादि कंदा, बाबा सां ॻाल्हियूं कंदा, पंहिंजे खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो त विक्रम विनाश थींदा। ख़ुशी जो पारो बि चढ़ंदो आहे। जो पास विद ऑनर्स ईंदा आहिनि उहे राजे जे लाइक़ु ठही वेंदा आहिनि। सिर्फ़ु लक्ष्मी नारायण थोरी राज्य कंदा, डिनाइस्टी हूंदी न। मतिलबु सिर्फ़ु लक्ष्मी नारायण जो त चलो हुननि जो त महल हूंदो, उहो त पंहिंजे महलनि में रहंदा, लेकिन जो बाक़ी जीअं हाणे प्राइम मिनिस्टर प्रेसिडेंट त पंहिंजे घर ई वेठा आहिनि, उन्हनि खां ज़्यादा घुमनि फिरनि आराम सां त ॿिया माण्हू था न, भले उन्हनि वटि ॿियनि वटि एॾो उहो न आहे, लेकिन सभी चईंदा आहिनि असांजो भारत। ईअं ई लक्ष्मी नारायण त उतां जा मालिक हूंदा, लेकिन राज्य सिर्फ़ु उहे ई थोरी कंदा, डिनाइस्टी हूंदी, उन्हनि जे बि रिलेटिव्स हूंदा। हाणे बाबा चईंदा आहिनि तव्हां केतिरो स्वच्छ बुद्धि ठाहींदा आहियो, इन्हनि खे चइबो आहे सत्संग। सत्संग हिकु थींदो आहे जो बाप सची नॉलेज ॾेई सचखंड जो मालिक ठाहींदा आहिनि। कल्प जे संगम युग ते ई सत जो संग मिलंदो आहे। स्वर्ग में कोई भी प्रकार जो सत्संग न हूंदो आहे। हाणे तव्हां रूहानी सैल्वेशन आर्मी आहियो, तव्हां विश्व जो बेड़ो पार कंदा आहियो, तव्हांखे सैल्वेश करण वारो श्रीमत ॾियण वारो हिकु बाबा आहे। असांखे सैल्वेश करण वारो श्रीमत ॾियण वारो हिकु शिव बाबा आहे। तव्हांजी महिमा ॾाढी भारी आहे। बाप जी महिमा, भारत जी महिमा, तव्हां ॿारनि जी बि महिमा अपरंपार आहे न। तव्हां ब्रह्मांड जा बि ऐं विश्व जा बि मालिक ठहींदा आहियो। मां त सिर्फ़ु ब्रह्मांड जो मालिक आहियां। पूजा बि तव्हांजी डबल थींदी आहे। मां त देवता न ठहींदो आहियां जो डबल पूजा थिए। तव्हां में बि नंबरवार सम्झंदा आहिनि जो ख़ुशी में अची करे पुरुषार्थ कंदा आहिनि। तव्हां में बि नंबरवार सम्झंदा आहिनि जो ख़ुशी में अची करे पुरुषार्थ कंदा आहिनि। पढ़ाई में फ़र्क़ु केतिरो आहे?
सतयुग में लक्ष्मी नारायण जो राज्य हलंदो आहे न, हुते वज़ीर आदि जी दरकार न हूंदी। लक्ष्मी नारायण जेके भॻवान भगवती चईंदा आहिनि उहो को वज़ीर जी राय थोरी वठंदा। उन्हनि जी त ख़ुदि जी बुद्धि हाणे बाबा शुद्ध करे छॾींदा आहिनि, पारस करे छॾींदा आहिनि। जॾहिं पतित राजायूं ठहींदा तॾहिं पोइ वज़ीर आदि रखण जी दरकार हूंदी। हाणे त प्रजा जो प्रजा ते राज्य आहे। तव्हां ॿारनि खे हिन पुराणी दुनिया सां वैराग्य आहे। ज्ञान भक्ति ऐं वैराग्य। ज्ञान सिर्फ़ु रूहानी बाप सिखलाईंदा आहिनि, ॿियो कोई सिखलाए न सघे। बाबा ही पतित पावन सर्व जो सदगति दाता आहे। सर्व जी सदगति करण वारो असांजो प्यारो प्यारो मिठो मिठो शिव बाबा जो पूरी विश्व जी आत्माएं त छा प्रकृति जो खे बि पावन ठाहींदा। अच्छा मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार। बाप जी यादि सां गॾु गॾु आप समान ठाहिण जी सेवा बि करो। बाप जी यादि सां गॾु गॾु आप समान ठाहिण जी सेवा करो। ॿियनि खे बाबा की यादि बि करो ऐं ॿियनि खे आप समान बि ठाहियो। चैरिटी बिगिन्स एट होम। सभिनि खे प्यार सां सम्झाइणो। ॿियो आहे हिन पुराणी दुनिया सां देह जो वैरागी ठहिणु। हिन पुराणी दुनिया सां बेहद जो वैरागी ठहिणो। हियर नो इवल सी नो इवल। हुन बेहद बाप जे ॿार आहियूं असां, उहो असांखे कारून जो खज़ानो ॾींदो। हुन बेहद जे बाप जा ॿार आहियूं असां, उहो न बेहद जे बाप जा ॿार आहियूं असां, उहो असांखे कारून जो खज़ानो ॾींदो। हिन ख़ुशी में रहणो आहे। वरदाना हर संकल्प बोल ऐं कर्म खे फलदायक ठाहिण वारा रूहानी प्रभावशाली ठहो। जॾहिं बि कंहिंजे बि संपर्क में ईंदा आहियूं त उन्हनि जे प्रति मन जी भावना स्नेह सहयोग ऐं कल्याण जी प्रभावशाली हुजे। मन जी भावना में स्नेह हुजणो खपे, सहयोग हुजणो खपे ऐं कल्याण जी प्रभावशाली भावना हुजणी खपे। आत्मिक स्नेह सहयोग ऐं कल्याण जी भावना। हर बोल कंहिंखे हिम्मत उल्लास ॾियण जे प्रभावशाली हुजे। हर बोल कंहिंखे न कंहिंखे हिम्मत ऐं उल्लास ॾियारे ईअं हुजणो खपे। साधारण बातचीत में समय न हली वञे। ईअं ई हर कर्म फलदायक हुजे, चाहे स्व जे प्रति हर कर्म फलदायक, चाहे स्व जे प्रति चाहे ॿियनि जे प्रति। आपस में भी हर रूप में प्रभावशाली ठहो। सेवा में रूहानी प्रभावशाली ठहो। हर कर्म भी फलदायक, बोल भी हर एक के उमंग उत्साह में दिलाए। मन में सर्व जे लाइ स्नेह सहयोग ऐं कल्याण जी भावना। कर्म भी स्व प्रति ॿियनि प्रति फलदायक हुजे। आपस में भी हर रूप में प्रभावशाली ठहो। जॾहिं संपर्क में ईंदा आहियो, सेवा में रूहानी प्रभावशाली ठहो। सेवा में रूहानी प्रभावशाली ठहो, तॾहिं बाप खे प्रत्यक्ष करण जे निमित्त ठही सघंदो। स्लोगन आहे अहिड़ा शुभ चिंतक मणी ठहो जो तव्हांजी किरणियूं विश्व खे रोशन कंदी रहनि। अहिड़ा शुभ चिंतक मणी ठहो जो तव्हांजी किरणियूं विश्व खे रौनक कंदी रहनि। अव्यक्त इशारो।
समय प्रमाण शीतलता जी शक्ति द्वारा हर परिस्थिति में पंहिंजे संकल्प जी गति खे शीतलता जी शक्ति द्वारा हर परिस्थिति में पंहिंजे संकल्प जी गति खे बोल खे शीतल ऐं धैर्यवत ठाहियो। संकल्प जी शक्ति ऐं बोल, असांजो संकल्प ऐं बोल शीतल ऐं धैर्यवत ठाहियो। यदि संकल्प जी स्पीड फास्ट हूंदी त ॾाढो समय व्यर्थ थी वेंदो, कंट्रोल न करे सघंदा। इन करे शीतलता जी शक्ति धारण करो त व्यर्थ सां बची वेंदो। ये शो शा ईअं न, वैसे ईअं न, ईअं हुजणो खपे, हिन व्यर्थ जी फास्ट गति सां छुटिजी वेंदो। भले कोई ॻाल्हि ते असां बाबा सां ईअं डिस्कस कई टॉपिक ठीकु आहे, लेकिन ज़्यादा फसणो न आहे न, हिन में बि असां टाइम छो वेस्ट करूं। बाबा जो चवनि जीअं चवनि, हाजी हाजी हाजी, ठीकु आहे। त व्यर्थ सां बची वेंदव, व्यर्थ जी फास्ट गति सां छुटिजी वेंदा। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।